ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कंधकोट में गाॾियुनि जे शोरूम ते मुबैना तौर भत्तो न ॾियण तां हथियारबंदनि फायरिंग कई आहे। गोलियूं लॻण करे शोरूम जा शीशा भॼी पिया। धाड़िलनि पारां भत्तो न ॾियण करे धमकियूं ॾिनियूं वयूं हुयूं। शोरूम मालिक हरेश कुमार जो चवणु आहे सुञाणधुरनि पारां वाक़े जी सख़्त मज़म्मत कई वई। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। कंधकोट मां ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। गाॾियुनि जी शोरूम ते मुबैना तौर भत्तो न ॾियण तां फायरिंग कई वई आहे। गोलियूं लॻण करे शोरूम जा शीशा भॼी पिया। धाड़िलनि पारां भत्तो न ॾियण करे धमकियूं ॾिनियूं वयूं हुयूं। शोरूम मालिक हरेश कुमार जो चवणु आहे सुञाणधुरनि पारां वाक़े जी सख़्त मज़म्मत कई वई आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। कंधकोट में गाॾियुनि जे शोरूम ते मुबैना तौर भत्तो न ॾियण तां हथियारबंदनि जी फायरिंग। गोलियूं लॻण करे शोरूम जा शीशा भॼी पिया। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंधकोट में गाॾियुनि जे शोरूम ते मुबैना तौर भत्तो न ॾियण तां हथियारबंदनि फायरिंग कई। गोलियूं लॻण करे शोरूम जा शीशा भॼी पिया। धाड़िलनि पारां भत्तो न ॾियण करे धमकियूं ॾिनियूं वयूं हुयूं। शोरूम मालिक हरेश कुमार जो चवणु आहे सुञाणधुरनि पारां वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे।